दोस्तों हींअर सदाबहार महफ़िल जो टियों कलाम ॿुधंदासीं जंहिंजा ॿोल आहिनि सिवा हिक जे ॿिए सां दिलि लॻाइण में गुनाह आहे। तमामु ख़ूबसूरत कलाम आहे दोस्तों। ऐं जो शाइर आहे ख़ादिम। शाइरी बि तमामु ख़ूबसूरत आहे। उस्ताद जलाल चांदी जी गायकी त तमामु निराली आहे दोस्तों। पुराणो अंदाज़ आहे, जवानी जो आवाज़ आहे। उम्मीद तव्हांखे बेहद पसंदि ईंदो। उस्ताद जलाल चांदी जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर N12 तव्हां ॿुधी रहिया आहियो शाइर शमन अली मलिक होसपुर कंदकोट वारे जे ताउन सां, जेको उस्ताद जलाल चांदी जो प्यारो दोस्त ऐं दीवानो परवानो आहे दोस्तों। इन कलाम जे लाइ असांखे फरमाइश कई आहे असांजे पीरी प्यारे दोस्त वॾेरे नूर मोहम्मद वसाण ॻोठ राफ़ताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे मां। वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं ॾिसंदा रहो पंहिंजो चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते ऐं पेज फेसबुक ते। बजा त मुंह बजा मनवा मथे हथ अध बजा अॻियां अर्ज़ कबा सवा सोणे यार जे ॿिए की न चइबा जद आबास अली गॾबा तॾ कस सवाल वंदर जा और ॿुध ये फरमाशा अल्लाह वसाए ज़रदारी जी सवा हिक जे ॿिए सां दिलि लॻाइण में गुनाह आहे। सवा हिक जे ॿिए सां दिलि लॻाइण में गुनाह आहे। अदा हर जाइ पंहिंजी अखूं अड़ाइण में गुनाह आहे। सवा हिक जे ॿिए सां दिलि लॻाइण में गुनाह आहे। सवा हिक जे ॿिए सां दिलि लॻाइण में गुनाह आहे। अदा हर जाइ पंहिंजी अखूं अड़ाइण में गुनाह आहे। सवा हिक जे ॿिए सां दिलि लॻाइण में गुनाह आहे। सवा हिक जे ॿिए सां दिलि लॻाइण में गुनाह आहे। पेशकेश कामरान जानी सिंधी। हाणे वेही गॾ गोॾे तोखे दौर सुणाया दिलि जा न जेकी प्यार खे सम्झे न जेकी प्यार खे ॼाणे न जेकी प्यार खे सम्झे न जेकी प्यार खे ॼाणे उन्हीअ खे हालतुनि जो सभु ॿुधाइण में गुनाह आहे। उन्हीअ खे हालतुनि जो सभु ॿुधाइण में गुनाह आहे। अदा हर जाइ पंहिंजी अखूं अड़ाइण में गुनाह आहे। सवा हिक जे ॿिए सां दिलि लॻाइण में गुनाह आहे। सवा हिक जे ॿिए सां दिलि लॻाइण में गुनाह आहे।
हाउस, मेन रोड, मोरो, सिंध, जलाल चांडियो, महफिल नंबर N12। जानी हिन जहान में वठण घुर्जे वात, कोरे तीखे कोन ॾींदो ही माण्हू संदो मात, लोक मिड़ई अनपात, दिल जो दिल पर हिकिड़ो। हज़ारे हुस्न वारनि सां भली मिलजे भली खिलजे, हज़ारे हुस्न वारनि सां भली मिलजे भली खिलजे, मगर हर जाइ ते ओनी हदाय में गुनाह आहे, मगर जे यार हर हदनी हदाय में गुनाह आहे, अदा हर जाइ पंहिंजी अखु अदाय में गुनाह आहे, सवा हिक जे ॿिए सां दिल लॻाइण में गुनाह आहे, सवा हिक जे ॿिए सां दिल लॻाइण में गुनाह आहे। पेशकेश कामरान जानी सिंधी। वक़्त हिक जे अॻियां पंहिंजो झुकायो सिर अथे क़दम, वक़्त हिक जे अॻियां पंहिंजो झुकायो सिर अथे क़दम, मगर हर जाइ ते सिर खे झुकाइण में गुनाह आहे, मगर हर जाइ ते सिर खे झुकाइण में गुनाह आहे, अदा हर जाइ पंहिंजी अखु अदायण में गुनाह आहे, अदालत इश्क जी ॻोल्हियो सुणण लाइ का सज़ा कान्हे, अदालत इश्क जी ॻोल्हियो सुणण लाइ का सज़ा कान्हे, हथऊं त प्यार में पाणे, हथऊं त प्यार में पाणे, उन्हनि जी का कथा कान्हे, अदालत